बिपरजॉय तूफ़ान जिते इंडिया की सामूंडी पट्टी गुजरात सां टकराइण जा इम्कान आहिनि, साॻी रीति सिंध जी सामूंडी पट्टी ख़ासि तौर ते केटी बंदर सां पिणु टकराइजण जा अंदेशा मौजूदु आहिनि। इन सिलसिले में जिते सिंध हुकूमत ऐं ज़िले इंतिज़ामिया हरकत में आहे, उते समाजी तंज़ीमुनि पारां पिणु केटी बंदर जुहू ऐं आसपास जे इलाइक़नि में पंहिंजूं सरगर्मियूं तेज़ कयूं वयूं आहिनि। ख़ासि तौर ते जमायत इस्लामी पाकिस्तान सां लाॻापियल समाजी विंग ख़िदमत पारां पिणु इन इलाइक़नि में सरगर्मियूं तेज़ कयूं आहिनि। अचो त केटी बंदर में मौजूदु असांजे चीफ एग्ज़ीक्यूटिव जावेद लतीफ़ मेमण खां पुछूं त अलख़िदमत जे सूबाई अॻुवाणनि जो इन सिलसिले में छा चवणु आहे। जी, हिन वक़्तु मूंसां गॾु आहिनि जमात इस्लामी जी जेका वेलफेयर तंज़ीम आहे अलख़िदमत, उन जा सिंध जा चेयरमैन उमर फारूक साहब, उहे असां सां गॾु आहिनि। अचो त उन्हनि खां पुछूं था त केटी बंदर में जेके एम्बुलेंस खणी आया आहिनि उनजो छा मक़सदु आहे ऐं उन खां अलावा जेको आहे सो माना जेको इन जो समाजी कमु आहे उनखे हू जेको आहे सो माना कीअं ॾिसंदा। जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। बाइपर जॉय के नाम से जो है वो तूफ़ान जो है वो कराची और पूरे सिंध की तरफ बढ़ रहा है, और उसके लिए जो अभी करने के काम है उसके हवाले से हमने जो है वो कल इजलास किया, और रात को ही जो है वो हमने अपनी पूरे तमाम रज़ाकार जो वॉलंटियर्स हैं उनको वहाँ पे एक्टिवेट किया, और यहाँ पर हम आज 5 एम्बुलेंस जो है वो ठट्ठा ज़िले में और 5 एम्बुलेंस जो है बदीन ज़िले के अंदर लोगों के लिए लेकर यहाँ पर पहुँचे हैं, ताकि जो भी हालात बनेंगे आज रात को या कल जो भी तूफ़ान आने वाला है और जो उसकी वजह से जो हालात बनेंगे उसके अंदर रेस्क्यू का काम हम बेहतर तरीके से कर सकें। इस वक्त हमारे तकरीबन 100 के करीब वॉलंटियर जो हैं वो बिल्कुल तैयार हैं, जो बदीन और ठट्ठा ज़िले के अंदर अपनी खिदमत जो है वो अंजाम देंगे, और इस तरीके से हमारी 10 एम्बुलेंस जो है वो यहाँ पर खिदमत अंजाम देंगी। हमने 2 अपने हेल्थ यूनिट जो है उसको भी मूव कर दिया है, वो भी इंशाल्लाह कल यहाँ पर पहुँच जाएंगे। और जो हुकूमत भी कोशिश कर रही है कि यहाँ पे जो लोग फंसे हुए हैं और इनको यहाँ से निकाल कर कैंपों के अंदर मुंतकिल किया जाए, तो इंशाल्लाह जो भी कैंपों पे लोग पहुँचेंगे उनके खाने का इंतज़ाम भी हमने कल रात भी किया था, और आइंदा भी जो है उनके खाने का इंतज़ाम करेंगे। ये आफत है, मुश्किल है, अल्लाह करे बेहतर करे कि अल्लाह ताला इन सब से बचा कर हम सब लोगों को रखे, लेकिन जो भी हालात होंगे इंशाल्लाह उसके लिए कोशिश करेंगे कि सब मिलकर इन हालात से जो है वो निकलने की कोशिश करें। और जो भी काम है वो सब जितनी भी NGOs कर रही हैं, हुकूमत के लेवल पे हो रहा है, बाकी लोग कर रहे हैं, उनके सब के साथ मिलकर जो है वो यहाँ के लोगों को रेस्क्यू करने के लिए और फिर रिलीफ के काम उनके लिए करने के लिए आगे बढ़ेंगे। जी, तव्हां उमर फारूक साहब जा जेको आहे सो माना ख़्यालात ॿुधा। उन्हनि जो चवणो त असां जेको आहे सो हिते 100 खां मथे जेको आहे पंहिंजा जेके असांजा सामाजिक कारकुननि वॉलंटियर्स असां उनखे बांधो आहे। हिन वक़्तु असां सां गॾु जमात इस्लामी ठठे जा अॻुवाण मौजूदु आहिनि। अचो उन्हनि खां पुछूं था त उन्हनि जो उन बारे में छा चवणु आहे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾी महिरबानी लतीफ़ साहब। असां हिन सर्वे लाइ निकिता आहियूं त ॾिसूं था त गवर्नमेंट जे तरफ़ां रेस्क्यू जेके थिया आहिनि उन्हनि खे कहिड़ियूं दरपेश मुश्किलात आहिनि। इनिशियल बुनियादनि ते असां उन्हनि जा जिते रेस्क्यू वञी रहिया आहिनि तव्हांजा रेफ्यूजीज़, उन्हनि खे बुनियादी पाणी असीं उनखे मुहैया कंदासीं इंशाअल्लाह, ऐं उन्हनि जे लाइ अद्वियात बि असां मुहैया कंदासीं ऐं पकी पकाए खाधे जो, छो त बुनियादी ज़रूरत इहे आहिनि। ऐं जीअं जीअं उन्हनि जी सहूलियत में खुटाई पैदा थींदी वेंदी असीं उनजी भरपाई करण जी कोशिशि कंदासीं। वधीक अल्लाह ताला खां इहो दुआ कंदासीं त इहो जेकी वबा अचणी आहे या तूफ़ान जेको अचे थो उहो टॾी वञे त बहितर आहे। असीं हथ इम्कान इहा कोशिशि कंदासीं त उन्हनि ताईं असांजी जेकी सहूलियत पहुची सघे पहुचाईंदासीं इंशाअल्लाह। जी, तव्हां जमात इस्लामी जे अॻुवाणनि जा ख़्यालात ॿुधा।